कभी भी है ना समझना, सिर्फ आदत है। नबी का जश्न मनाना एक इबादत है। जो अपने दिल का वजू इश्क मोहम्मद से करे, नबी का जिक्र तो उसके लिए शहादत है। सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु जोही में टंडो रहीम ख़ान छिनी समेत पसगिरदाई में माकड़ जो हमलो थियो है, जंहिं सबब फसलुनि समेत काछे जी अहम सूखड़ी पेरुअनि खे सख़्तु नुक़सान बि पहुतो आहे। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त टंडो रहीम ख़ान ऐं पसगिरदाई मां ॾखण पासे मां लखनि जी तादाद में अचानक माकड़ काहे पई आहे। टंडो रहीम ख़ान में ट्यूबवेलनि ते कायल सब्जियुनि वांगण, भिंडी, मेहा, गिदरो ऐं मिर्चनि खे अख चंब में ही नास करे छॾियो आहे, जॾहिं त ॼारनि ते हमले सबब काछे जी अहम कुदरती सूखड़ी पेरुनि खे पिणु नुक़सान पहुतो आहे। इन हवाले सां हारी अलाहॾतो रहमानी, हुसैन लाशारी, सिकंदर जमाली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त हिकु तरफ़ कोरोना सबब कारोबार तबाह थी विया आहिनि त ॿिए पासे माकड़ जे हमले सबब सब्जियुनि जा फसल खे तमामु घणो नुक़सान रसियो आहे। उन्हनि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त जल्द खां जल्द माकड़ स्प्रे कराए बाक़ी बचियल फसलनि खे बचायो वञे।